नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त है कंडियारों में खबर ॾींदा हलूं त असगिरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान तरफा सकावती मरकज भिटशाह में 52 सालानो इस्लाम पैगाम में वहदत जे उनवान तहत मरकजी कन्वेक्शन कयो पियो वञे, जेको 3 ॾींहं जारी रहंदो, जंहिंमें 5 वक्ती नमाज ब जमायत दुआए कमील स्टडी सर्कल हालात ते हाज़री ते मुबासो उलमाए मुफक्किरीन ऐं दानिशवरन जा इखलाकी सियासी समाजी फ़क़ही नज़रियाती खिताब कया विया। तंज़ीम जे मुख्तलिफ प्रोजेक्टन तरफा जंहिंमें दीनी किताबन जा स्टॉल, शिरका जे तबई इमदाद लाइ मेडिकल कैंप ऐं ख़ासूसी स्टॉल एल बैत स्कूल्स प्रोजेक्ट तरफा शागिर्दन तरफा मॉडल्स ठाहे इन जा स्टॉल पिण लगाया विया। आख़िरी ॾींहं ते इमाम ज़ैनुल आबिदीन जे उनवान तहत सेमिनार करायो वियो ऐं साल 2022 जा मरकजी उहिदेदार चूंडिया विया ऐं इन्हनि खां हलफ खणायो वियो। प्रोग्राम जो इख्तिताम दुआ खैर सां कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।